अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉटशी प्रोग्राम में भली कार। मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, हॉटशी प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं पोलियो जे हवाले सां। पोलियो कहिड़े क़िस्म जो वायरस आहे, पोलियो जो फैलाव कीअं थो थिए, पोलियो खां बचाव जा तरीक़ा कहिड़ा आहिनि, पोलियो जा वायरस जा केतिरा क़िस्म आहिनि ऐं कहिड़े तरीक़े सां ॿार खे मुतासिर करे थो, ऐं पोलियो वैक्सीन जे हवाले सां जेको वालिदेन खे तहफ़ुज़ात आहिनि या हिकिड़ी आम जेका सोच आहे उहा केतिरे हद ताईं ख़तमु करे सघिया आहियूं। पोलियो जे हवाले सां अवेयरनेस प्रोग्राम्स जी छा सूरत हाल आहे, हुकूमत पोलियो खे ख़तमु करण जे हवाले सां छा करे रही आहे, वधीक असांखे कहिड़ा चैलेंजिस आहिनि ऐं पाकिस्तान कॾहिं पोलियो फ्री कंट्रीज़ जी लिस्ट में शामिल थींदो। अॼोके प्रोग्राम में इन मौज़ूअ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे स्टूडियो में इन हवाले सां जे मौज़ूज़ महिमान जॉइन कयो आहे, तारीफ़ कराईंदी अलाए डॉक्टर मोहम्मद असलम चांडियो साहब आहिनि, असिस्टेंट प्रोफेसर बेनज़ीर भुट्टो मेडिकल कॉलेज लियारी। डॉक्टर साहब भली कार, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। डॉक्टर साहब, पोलियो आहे छा, कहिड़े क़िस्म जो वायरस आहे ऐं इन जा केतिरा टाइप्स आहिनि? समरी पोलियो वायरस जेको आहे हिकु जेको आहे मोज़ी मर्ज़ आहे, मोज़ी वायरस आहे जेको ॿारनि खे स्पेशली इफेक्ट करे थो उनजी जेको आहे जिस्मानी हवाले सां, ऐं उन में माज़ूरी जी तरफ़ जेको आहे सो ॿार प्रेज़ेंट कनि था, ऐं अक्सर औक़ात उनजी जेका कमज़ोरी, कॾहिं जिस्मानी कमज़ोरी जंहिंमें उनजा टंगुनि जो कमु न करणु, कॾहिं उनजो ॿाहुनि जो कमु न करणु, बुख़ार जी सूरत में, डायरिया जी सूरत में, सो इहे अलामतूं शुरू जूं अलामतियूं आहिनि। सो इहो वायरस बेसिकली बीमारी जी सूरत अख़्तियार करण खां पोइ जानलेवा बि साबित थींदो आहे ॿारनि में। अच्छा। ऐं पर उनजो केसिस तमामु घटि आहिनि, पर बहरहाल इहो ॿारनि खे माज़ूरी तरफ़ अक्सर वठी वञे थो। डॉक्टर साहब, हिन में जानलेवा जो तव्हां ॻाल्हि कई त केतिरो रेशियो आहे? छो त उमूमन इहो ई ॿुधो आहे त पोलियो थिए थो त का डिसेबिलिटी थी वञे, माज़ूरी थी वञे, पर हिन में ॿारनि जे मरण जो रेशियो केतिरो आहे? हालांकि इंसिडेंस तमामु घटि आहे, 1% खां बि घटि जेके ॿार जेके थियनि था उन में जेको आहे जानलेवा मौतमार साबित थिए थो, पर जेका डिसेबिलिटी आहे उहा तमामु ख़तरनाक सूरत में, ऐं ॿार जेको आहे सो लाइफ लॉन्ग सॼी उमिरि जेको आहे सोता हयात जेको आहे कमज़ोरी ऐं हिकिड़ो हैंडीकेप थी थो वञे, जंहिंजो जेको आहे सो असरु सिर्फ़ु उन ॿार जी आम रूटीन लाइफ ते न आहे, पर उनजी पूरी फैमिली ते उनजो असरु थिए थो, जंहिंजे करे उहो ॿारु जेको आहे सो मुआशिरी तौरु फिज़िकली जेको आहे सो कंहिं बि कमनि जे लाइ आम मुयसरु हिकिड़ो फ़र्दु नथो साबित थिए। एक्सेप्टेंस ॾुखी थी थिए, एक्सेप्टेंस ॾाढी ॾुखी थी वञे थी। हू जेको आहे सो मुख़्तलिफ़ ज़हनी जेको आहे सो कैफ़ियतुनि में मुब्तला थी वञो, ज़हनी बीमारियुनि में, जंहिंजे करे हू ॿारु जेको आहे सो मुख़्तलिफ़ क्राइसिस सां वक़्तु गुज़रे थो। सो हाणे पोलियो जेको आहे सो जे हवाले सां डॉक्टर साहब केतिरा टाइप्स असां वटि पोलियो जा केतिरा टाइप्स आहिनि जेके ख़ासि करे कॉमन आहिनि? देखो टाइप्स त बेसिकली टाइप 1 आहे, टाइप 2 आहे, टाइप 3 आहे, पर असां शायद ख़तम थी वियो आहे। 2 त दुनिया में ख़तम थी चुको आहे असां वटि बि, पर टाइप 1 ऐं टाइप 3 जेको आहे अञा एग्ज़िस्ट करे थो, जंहिंजे लाइ जेको आहे सो काफ़ी वैक्सीनेशन जे हवाले सां कमु हले पियो गवर्नमेंट लेवल ते, अवामी सतह ते, पर जेका ख़ातिर खां नतीजा मिलणु घुरिजनि अनफॉर्चुनेटली बदनसीब सां चइजे त असां वटि उहे नतीजा अञा हासिल न थी सघिया आहिनि। पाकिस्तान ॾिसो सभिनी सबब त काफ़ी आहिनि, काफ़ी फैक्टर्स आहिनि जेके पाकिस्तान खे अञा ताईं पोलियो फ्री कंट्री न थियण जो वजह आहिनि। हाणे जेके ॾिसिजे हुकूमत सतह ते त उन में हुकूमतूं इन में तमामु घणो अॻिते हूंदियूं आहिनि, उन्हनि जो तमामु वॾो किरदारु आहे, ऐं प्लस अवामी सतह ते बि उनजो तमामु घणो रोल आहे। पर हिते त हुकूमत दावा करे थी न त भई असां पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी कयूं पिया। जॾहिं बि पोलियो मुहिम जो आगाज़ थिए थो त हिकिड़ो फॉर्मल असांखे स्टेटमेंट इन्हनि जी अचे थी ॿुधण ते, उनखे एप्रिशिएट कयो वञे थो, त इहा ज़िम्मेदारी काफ़ी आहे जेका हुकूमत पूरी। ॾिसो हुकूमत त बिल्कुलु एप्रिसिएशन वठे थी, हर साल जेको आहे सो पोलियो डेज़ मल्हाए वञनि था, पोलियो आगाही मुहिम शुरू कई वञे थी, पर जंहिं मौसर तरीक़े सां इफेक्टिव तरीक़े सां थियणु घुरिजे उहा अञा ताईं उन में फुक़दान आहे, उन में लेकिंग आहे। सिंपल हिकु मिसाल तव्हांजे साम्हूं हुजे त पाकिस्तान में जे वबा वधीक हींअर मुल्की सतह ते हिकिड़ो भोपाल पैदा कयो आहे, जंहिंखे कोविड-19 चऊं था, जंहिं ते गवर्नमेंट पाकिस्तान नो डाउट तमामु सुठे नमूने सां कमु करे पई ऐं जंगी बुनियादुनि ते वार फुर्स ते, ऐं तारीख़ में कॾहिं कोन थियो आहे त कंहिं बि वबा जे ख़िलाफ़ु पाकिस्तान गवर्नमेंट एतिरी सीरियस हुजे।
त सिमिलरली जेकॾहिं पोलियो जे ख़िलाफ़ फ्रॉम वेरी बिगनिंग शुरू खां वठी करे अहिड़ी बुनियाद ते कमु कयो जंगी वञे हा बुनियादनि ते हा त हींअर को वजह न हुई त पाकिस्तान पोलियो फ्री कंट्री थिए हा पाकिस्तान टिनि मुल्कनि में दुनिया जे तक़रीबन मुल्कनि में पोलियो फ्री थी चुका आहिनि सवाइ चंद मुल्कनि जंहिंमें नाइजेरिया ऐं पाकिस्तान अफगानिस्तान ऐं अफगानिस्तान ऐं नाइजेरिया अनफॉर्चूनेट आहे असांजे लाइ हा सही गवर्नमेंट सतह ते अवामी सतह ते या बदनसीबी आहे त असांजी एॾी वॾी पॉपुलेशन आहे असां वटि जेको आहे सो एॾी वॾी सपोर्ट अचे थी इंटरनेशनल सपोर्ट असां सां गॾु आहे ऐं पोइ बि जेको आहे सो पाकिस्तान पोलियो फ्री साबित न थी सघियो आहे डॉक्टर साहब जॾहिं पोलियो जो वायरस अटैक करे थो सिम्टम्स तव्हां ॿुधाया त बुखार बि थी सघे थो ऐं जेको आहे सो हुनजा ॿार में कमज़ोरी बि वीकनेस बि थी सघे थी मोस्टली जेको हुनजो अटैक आहे उहो कहिड़ी सूरत में ज़ाहिर थिए थो छा सिर्फ़ु हिन में माज़ूरी थिए थी या को ब्रेन ते बि हिनजो असरु थिए थो जी बिल्कुलु शुरूआती तौर तो इन्फेक्शन जेको आहे पंहिंजे फेज़ स्टेजिस में गुज़रे थो जंहिंमें इन्फेक्शन जेको आहे सो फिकल ओरो रूट जेको हुनजी ट्रांसमिशन आहे जेका आलूदा पाणी आहे जेको असां कंटामिनेटेड वाटर आहे उन्हनि जे ज़रिए जेको आहे सो दाख़िल थी ऐं जेको आहे सो मादे खां उहो इनिशियली डायरिया जी सूरत में ऐं जेको आहे सो गले में ख़राश जे सूरत में ज़ाहिर थिए थो नेठि आख़िर हू पंहिंजो सफ़र जारी करे आख़िरकार जेको आहे सो दिमाग़ जी नसुनि ते दिमाग़ जे तंतुनि ते ऐं दिमाग़ी माज़ूरी जे तरफ़ वञे थो ऐं हुनजी अलामतूं ज़ाहिर थियनि थियूं सही अच्छा डॉक्टर साहब इन में पोइ नर्वस सिस्टम खे बि डाउन थिए थो हुन ते जी बिल्कुलु नर्वस सिस्टम डाउन थिए थो उन में नर्वस सिस्टम जा बि डैमेज थियण जा चांसिस आहिनि ऐं ब्रेन सेफलाइटिस थी सघे थी हुन सां जंहिंमें दिमाग़ी जा कुझु हिसा परमानेंट डैमेज थी सघनि था ऐं प्लस जेका उहे हिसा दिमाग़ जा कमज़ोर थियनि था जेके जिस्म जे मसल्स खे जिस्म जे पठनि खे कंट्रोल करण में किरदारु कनि था उहे अक्सर जेको आहे सो परमानेंट डैमेज तरफ़ वञनि था डॉक्टर साहब पोलियो जो वायरस क्रिएट कीअं थो थिए कीअं ॾिसो पोलियो वायरस जेको आहे सो उनजो सोर्स जेको आहे उहो त आहे वाटर जेको आहे जेको वाटर असां अनफॉर्चुनेटली असां वटि वाटर सिस्टम जेको आहे ड्रिंकिंग वाटर सिस्टम उहो दुनिया जे मुल्कनि खां काफ़ी पोइ ते आहे असां वटि जेका ड्रेनेज सिस्टम आहे ऐं वाटर सप्लाई सिस्टम आहे उहो बिल्कुलु गॾु ई हिकु रो में लाइन में गुज़रनि थियूं जंहिंजे करे काफ़ी लीकिंग जा वजह काफ़ी मिक्सिंग जी जा सबबु बणिजे थो हुन सां उहो वाटर जेको आहे असांजो पाणी पीअण जो उहो काफ़ी जेको आहे सो आलूदा रहे थो ऐं उहो ई मेन रीज़न आहे जेको जेको आहे सो कोरोना जो पर इनखे त डॉक्टर साहब अञा ताईं इन जो को सॉल्यूशन असां कढी न सघिया आहियूं इट मीन्स त पाणी जे ज़रिए त किथे किथे पोइ त असां पोलियो फ्री कंट्रीज़ में शामिल थींदा असांखे अञा वक़्तु लॻी वेंदो असल में ॾिसो इहो इन में रोल जेको आहे सो रियासती इदारनि जो रोल आहे त उहे जेके अॻिते अचनि इन शइ खे तमामु सीरियस वठनि त अञा ताईं असां वटि हिकिड़ो बहितरीनु जेको आहे ड्रेनेज सिस्टम बहितरीनु वाटर सप्लाई सिस्टम असां वटि अञा ताईं जेको आहे सो मुयसरु न आहे ऐं जंहिंमें जेका ज़िम्मेवारी के फ़र्दनि जी त न आहे इहा रियासती ज़िम्मेवारी आहे त रियासत जेको आहे सो जेतिरी जागरता मुहिम पोलियो जे ख़िलाफ़ु सीरियस थिए थी ऐं पोलियो ड्रॉप्स जे बारे में सीरियसनेस आहे त जेको मेन रूट आहे मेन जड़ आहे इन्फेक्शन जी सोर्स आहे उन ते बि जेको तवजो हुजणु घुरिजे डॉक्टर साहब पोलियो छा हवा जे ज़रिए फैलिजे थो एनवायरमेंट जो को अमल ॾिसो एनवायरमेंट सां को जो ख़ासि ताक़त न आहे मेन जेको आहे सो ही फ़र्द खां फ़र्द में ट्रांसफर थिए थो मेन विचड़ंदड़ आहे विचड़ंदड़ आहे डॉक्टर साहब ऐं इन खां अलावा पोलियो खाइण पीअण जे ज़रिए बि खाधे जी शयुनि जे ज़रिए बि जेको सो जिस्म में दाख़िल थी सघे थो ॾिसो जेकॾहिं खाधो पीते वारी शयूं जेके आहिनि ऐं कंटामिनेशन आहे उन में साफ़ सुथरे तरीक़े सां न आहे त उन इम्कान आहे त जेको वायरस जेको आहे पाणी कंटामिनेटेड वाटर जेको आहे उहो सोर्स आहे ऐं उहो ई जेको आहे सो करे सघे केतिरी एज जो ॿार आहे जंहिंमें अलामतूं ज़ाहिर थियनि थियूं या अबव 5 इयर्स ॿार में अलामतूं ज़ाहिर नथियूं थियनि या जेकॾहिं वैक्सीनेटेड कोन्हे ॿार त पोइ हुन में 10 सालनि में बि थी सघनि थियूं 15 में बि सिम्टम ज़ाहिर थी सघनि था 40 इयर्स में बि थी सघनि था या ज़रूरी आहे त भई जेकॾहिं तव्हां वैक्सीनेटेड न आहे तव्हांजो ॿार त सिर्फ़ु 5 सालनि ताईं जे अंदरि में ॿार खे अलामतूं ज़ाहिर थी सघनि थियूं अक्सर ॾिठो वियो आहे त पोलियो वायरस जेको आहे इन एज ग्रुप खे बिलो 5 इयर्स एज ग्रुप में
ज़्यादा मुतासिर करे थो। अच्छा ऐं इन जे लाइ इन एज ग्रुप खे असां ज़्यादा फोकस कंदा आहियूं त इन एज ग्रुप जा जेके ॿार आहिनि हर पाकिस्तानी ॿार जो इन एज ग्रुप में पोलियो ड्रॉप्स जेको आहे वक़्तनि वक़्तनि वठंदो रहे त इंसिडेंस इन एज ग्रुप में घणो आहे, पर हार्ड एंड फास्ट न आहे त पोइ बाद में बि को पोलियो अपीयर न थिए। केसिस अहिड़ा थिया आहिनि जेके इवन अडल्ट एज में बि जेके आहिनि से पोलियो जा केसिस आहिनि, पर रेयर आहिनि। इन एज में जेको आहे सो काफ़ी केसिस थियनि था। डॉक्टर साहब, जॾहिं पोलियो जा सिम्टम्स ॿार में ज़ाहिर थियनि था त जॾहिं वालिदेन ॿार खे वठी था अचनि डॉक्टर्स वटि त पोइ डॉक्टर फौरी तौर कहिड़ा उपाउ वठे थो, डॉक्टर कहिड़ी उन्हनि खे ट्रीटमेंट ॾींदो आहे स्टार्ट में? ॾिसो, पहिरियों त इहा आहे त इन बीमारी जी तशख़ीस जेका आहे उहा तमामु घणी इम्पॉर्टेंट आहे ऐं इन जी अहमियत आहे। त ॿार में तशख़ीस जे हवाले सां जेको बि हेल्थ वर्कर आहे जेको हॉस्पिटल स्टेटस में वेठो आहे ऐं जॾहिं उहो ॿारु अहिड़े सिम्टम सां अचे थो त हुनजी ज़िम्मेवारी ठहे थी त हू जेको आहे सो जेके लाॻापियल इदारा आहिनि उन्हनि खे रिपोर्ट करे त हू ॿार में शक जी बुनियाद ते सस्पेक्ट करे थो ऐं उनजो स्टूल जेको आहे लगातार 2-3 स्टूल जेके आहिनि सो उहो टाइमली वञणु घुरिजनि ऐं उन सां छो जो हिकु सिस्टम आहे उनखे डायग्नोस करण जो। स्टूल जेको आहे उनजी कल्चर जी रिपोर्ट जेका आहे सो फौरन मिली वेंदी आहे। इवन इन जे लाइ असांजा जेको टाउन हेल्थ ऑफिसर आहिनि WHO जा जेके ऑफिसर आहिनि उन पंहिंजा हेल्पलाइन नंबर बि जेके आहिनि सो ऑन बोर्ड रखिया आहिनि ऐं हॉस्पिटल्स में मौजूदु बि आहिनि त जंहिं बि ॿार में शक जी गुंजाइश हुजे त हू किथे वीकनेस आहे ऐं कंहिं बि वन साइड वीकनेस रखे थो त उनखे इन लाॻापियल जेके इदारा आहिनि उन सां रुजू कयो वञे ऐं हुन जा फौरन जेको आहे सैंपल वठी स्टूल जा ऐं सेंड कया वञनि। डॉक्टर साहब, जेकॾहिं बर वक़्तु वालिदेन ॿार खे खणी पहुचनि था ऐं उनजा टेस्ट वग़ैरह थियनि था, उनजा सिम्टम्स या शकी हुजे थो त पोइ छा उनजो नुक़सान जा जेके आहिनि से चांसिस घटि थी सघनि था या वायरस जड़ पकड़े चुको हूंदो आहे? ॾिसो, ज़रूरी न आहे त हर वायरस जेको आहे सो हर पोलियो वायरस जेको ॿार खे मौज़ूद तरफ़ वठी वञे सो उन्हनि जो बि हल्को फुल्को बि इफेक्ट करे सघे थो। हाँ बिल्कुलु, कॾहिं कॾहिं ॿार जेको आहे सो हर वायरस जेको आहे सो शुरूआति में वायरस जेके 70-85% वायरस जेको आहे उहो सिंपल अलामतूं जेके आहिनि जंहिंमें डायरिया थियो, जंहिंमें बुखार थियो, जंहिंमें मथे में सूर थियो ऐं गले में दर्द थियो, इन अलामतुनि सां उहो वायरस जेको आहे सो पंहिंजी लाइफ पूरी करे थो वञे। पर कुझु जेके तमामु घटि नंबर आहे जंहिंजे करे इम्कान आहे त उहो ॿारनि में जेको आहे सो अक्यूट फ्लेसिड पैरालिसिस करे। डॉक्टर साहब, केतिरो फास्टली ट्रीट कयो वेंदो आहे ॿार खे या डॉक्टर या हिकिड़ो चइजे त आम रिवाजी तरीक़े केसनि वांगुरु खयो, आम रिवाजी बीमारी या ॿियनि वायरसिस वांगुरु खयो थो वञे या पोलियो जो इन तरह जो को शकी ॿार अचे थो त केतिरो फास्टली हुनखे ट्रीट करण जी कोशिशि कई वञे थी त भई हुनखे मेडिकली फैसिलिटेट कयो वञे फौरी तौर? ॾिसो, एक्सपेक्टेशन त इहा हूंदी आहे त अहिड़ो ॿारु जेकॾहिं अची थो वञे हॉस्पिटल सेक्टर में त उनखे जंगी बुनियाद ते फस्ट लेवल ते जेको आहे सो बिल्कुलु असेस कयो वञे ऐं उनखे जेको आहे सो डायग्नोस कयो वञे ऐं उनजी मैनेजमेंट बि जेका आहे सा मैनेजमेंट बेसिकली त सपोर्टिव आहे, इन जी ट्रीटमेंट त आहे कोन्हे सच। जेकॾहिं का माज़ूरी आहे त माज़ूरी जे लाइ जेको सपोर्टिव ट्रीटमेंट आहे उहो ई अवेलेबल मौजूदु आहे। छो जो वायरस आहे हिकिड़ो दफ़ो थियण खां पोइ उनखे जेको आहे सो एज़ ट्रीट कोन कयो वेंदो आहे, पर उनजी बचाव जे लाइ जेका असां वटि तदाबीर आहिनि ऐं बचाव जी तदाबीर ते फोकस बि आहे त उहो उनजे तरफ़ असांखे वञणु घुरिजे। डॉक्टर साहब, को पेनफुल हुजे थो जॾहिं इन तरह जूं सिम्टम्स ज़ाहिर थियनि था त केतिरो पेनफुल हुजे थो ॿार जे लाइ? ॾिसो, ॿार जेका शुरू में पेन तकलीफ़ जे अमल मां त गुज़रे थो ऐं उनजे तकलीफ़ अमल जेका आहे सा ज़ाहिर आहे फीवर जे सूरत में आहे, बुखार जे सूरत में आहे या उन हिसे में कमज़ोरी आहे, उन हिसे में जेको आहे पेन जी शिकायत आहे त अलामती तौर ते बुखार लाइ दवाऊं असां तजवीज़ कंदा आहियूं जंहिंमें पैरासिटामोल जो इस्तेमालु थी वियो, जंहिंसां ॿार खे जेको आहे सो वक़्ती रिलीफ त मिले थो पर जेको आहे सो परमानेंट उनजो तशख़ीस ॾाढी इम्पोर्टेंट आहे। डॉक्टर साहब, फॉर लाइफ टाइम इहो हुनखे मेडिसिन ते हलणो थो पवे या पोइ अॻियां हली उहो जॾहिं ख़ुदा न ख़ास्ता को ॿारु डिसेबल थिए थो या वायरस कंहिं न कंहिं तरह जो अटैक करे थो छॾे त उहो मेडिसिन जी ज़रूरत न हूंदी आहे या उहो मेडिसिन ते हलंदो? समय ॾिसो, ॿार उनजी जेका डिफेक्ट आहे उनजी जेका आहे सा कहिड़े हिसे खे घणो मुतासिर करे थी। अक्सर ॾिठो वियो आहे त जंग जो हिकिड़ो हिसो, ॿांह जो हिकिड़ो हिसो उहो कमज़ोर हालत में रहे थो ऐं उनजे करे उनजो
घुमण फिरण या उनजो जेको फिज़िकल कमु करणु उहो मुतासिर थिए थो त उन जे लाइ जेको आहे सो असां उन्हनि खे फिज़ियोथेरापिस्ट खे ऑन बोर्ड फिज़ियोथेरापिस्ट जी जेको आहे सो सर्विसिस रुकार कई वेंदियूं आहिनि ताकी हू उनखे कम अज़ कम जेको आहे सो हलण फिरण जे पोज़ीशन में आणे सघे। डॉक्टर साहब फ्री ऑफ कॉस्ट इहो सॼो प्रोसेस हुजे थो? अल्हम्दुलिल्लाह इन में को गवर्नमेंट सेटअप्स में हॉस्पिटल्स में जेकॾहिं जेके जिते टर्शी सेटअप्स आहिनि इवन जेको असांजो सेटअप आहे लियारी मेडिकल कॉलेज आहे जी उते त माशाल्लाह इन जे हवाले सां काफ़ी सुठो कमु थिए पियो ऐं लियारी मेडिकल कॉलेज में अहिड़ा केस जेके अचनि था उन्हनि जे लाइ प्रॉपर हिकिड़ो डायग्नोसिस हवाले सां इवन उन्हनि जी जेका आहे सा आगाही जे हवाले सां प्रोग्राम कंडक्ट कया वञनि पिया ऐं जेको आहे सो बाक़ी आहे त हेठि लेवल ते जेके टाउन हेल्थ लेवल ते आहिनि या जेको आहे सो यूसी लेवल ते आहिनि उते जेको आहे सो इन जे तशख़ीस जे हवाले सां उनजी जेका ट्रीटमेंट जे हवाले सां फुक़दान आहे। डॉक्टर साहब प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं पर हिते वक़्तु थियो आहे ब्रेक जो। नाज़रीन प्रोग्राम जो सिलसिलो जारी रहंदो, वठूं था मुख़्तसिर ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम में सिलसिले के अॻिते वधाईंदासीं। डॉक्टर साहब जीअं तव्हां चओ त जीअं चई सघिजे थो त फुक़दान आहे हेठिएं लेवल ते प्राइमरी जेके बेसिक हेल्थ नीड्स आहिनि उते असांखे फुक़दान नज़र अचे थो। ॿहिराणियुनि वारे इलाइक़नि में इहो बि थिए थो त अताई डॉक्टर तमामु घणा हुजनि था, उन्हनि खे उहा ट्रेनिंग प्रॉपर नथी हुजे, अवेयर नथा हुजनि, इहो फैक्टर कीअं था ॾिसो, केतिरो नुक़सानदेह आहे? अदी इन फैक्टर जो काफ़ी जेको आहे सो अमल दख़ल आहे असांजे इन प्रोग्राम खे ऐं इन पोलियो रिडक्शन प्रोग्राम खे कमज़ोर करण में। सो ये अताई लेवल ते जेके इहो इंडिकेट थी आहे इहा शइ ये नॉलेज में त आहे सभु हेल्थ केयर जेके इन शयुनि खे एक्सेप्ट कनि था त जेके इन से माण्हुनि में जेका पोलियो जे हवाले सां ग़लति जेका आगाही आहे ऐं जेका फैलाई वञे थी ऐं उन्हनि जे इलाज जे हवाले सां या उनजे जेके क़तरनि जे पीआरण जे हवाले सां इहो हिकिड़ो वॾो फैक्टर आहे स्पेशली असांजे जेके सेटअप में असांजे कंट्री में जंहिंमें जेको आहे सो उनखे बि जेको आहे सो ॾिसण जी ज़रूरत आहे ऐं उनखे उन ते बि जेको आहे सो हिकिड़ो जामिया पॉलिसी बनाइण जी ज़रूरत आहे। डॉक्टर साहब पोलियो जा जेके केसिस आहिनि उहे केतिरा परसेंट असां वटि घटि थी सघिया आहिनि? गुज़िरियल कुझु सालनि खे ॾिसूं त केतिरो परसेंट असां हिन ते कंट्रोल करे सघिया आहियूं, घटि थिया आहिनि? सभिनी इन जे हवाले सां मूं वटि गुज़िरियल 6 महीननि जी जेका स्टेटिक्स आहे अॻु अखर आहिनि उहो मां अव्हां सां शेयर करणु चाहींदुसि। ॾिसो 2015 में जेको आहे सो टोटल पाकिस्तान में हिकु साल में 54 केस रिपोर्ट थिया हुया। 2015 में 16 में नंबर कुझु घटि रहियो 20 ऐं 2017 में ॾाढो तसली बख़्श रहियो, टोटल नंबर 8 रहियो। पर उन खां पोइ 2018 में नंबर कुझु वधियो ऐं टोटल केस 12 हुयो। 2019 ऐं 2020 में ॾाढे डिसअपॉइंटिंग जेके आहिनि से अॻु अखर आहिनि स्टेटिक्स आहे। 2019 में 147 केस रिपोर्ट थिया। अच्छा। ऐं 2020 में जेके 84 नंबर केस थिया। 2021 में जेके आहिनि से लॻे थो त केस जो नंबर अञा वधण जा चांसिस आहिनि ऐं इन में इहे शयूं इंडिकेट कनि थियूं, इशारो कनि थियूं त ॿिनि 3 सालनि में 2019 ऐं 2020 में असांजे रियासती इदारनि जो ज़्यादा फोकस हो कोविड जे तरफ़। बाक़ी ही जेके असांजो पुराणो प्रोग्राम हुयो जेको पोलियो खे कर्ब करण लाइ कंट्रोल करण लाइ उन ते तवजो घटि रही जे करे नंबर जेको आहे उहो वधे पियो। जी उहो नंबर वधे पियो। सो इहो बि जेको आहे सो तशवीश आहे तमामु घणी त भई जॾहिं हिकिड़ो तव्हांजो काफ़ी पुराणो हिकिड़ो प्रोग्राम हले पियो सो नए प्रोग्राम जे करे उन पुराणे प्रोग्राम ते तवजो तव्हांजी छो हटी आहे? डॉक्टर साहब कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि मां 19 ऐं 20 जी त तमामु घणी डेंजर रिपोर्ट आहे, ख़तरनाक आहे, डिसअपॉइंटेड आहे तमामु घणो, त कहिड़ा कहिड़ा इलाइक़ा तव्हां ॿुधाए सघो था कुझु जेकॾहिं अगरि तव्हांखे ख़बर हुजे त? जी रिसेंटली मूं वटि आहे 2020 जी जेका आहे जंहिंमें टोटल 84 केस थिया, जंहिंमें जेको आहे सो पंजाब में 14 केस हुया जी ऐं सिंध में 22 केस हुया ऐं KPK में अगेन 22 केस हुया। बलूचिस्तान में नंबर कुझु वधीक हो 26 ऐं बाक़ी एरियाज़ में का रिपोर्ट कोन थिया। पर हाणे बलूचिस्तान में जेको 26 नंबर थियनि ऐं KPK में 22 जो नंबर थियनि इहा
तशवीश आहे त इहो नंबर जेको आहे छो डॉक्टर साहब, सिंध में कहिड़ा इलाइक़ा जेके घणा सेंसिटिव आहिनि, मतिलबु तव्हां सिंध में अक्सर जेके असांजा उतराद इलाइक़ा आहिनि, स्पेशली जंहिंमें लाड़कानो थी वियो, कश्मीर थी वियो, डिस्ट्रिक्ट कश्मीर थी वियो ऐं डिस्ट्रिक्ट घोटकी थी वियो, इहे तमामु घणा इफेक्ट थियनि था ऐं इन्हनि में जेका केसिस जेको आहे सो कंपेरेटिवली वधीक आहिनि। सही। डॉक्टर साहब, असां वटि का पोलियो जे हवाले सां रिसर्च थिए थी त भई पोलियो वायरस खे कंट्रोल करण जे लाइ, हुनजे नुक़साननि खे जॾहिं थी थो वञे, जेकॾहिं ॿारु वैक्सीनेटेड बि न आहे त हुनखे हुनजा नुक़सान घटि में घटि करण जे करे काॾी रिसर्च थिए थी, हिन ते कमु थिए पियो असां वटि? रिसर्च जे हवाले सां अहिड़ी का ख़ातिर का रिसर्च नज़र कोन थी अचे जंहिंमें ज़ाहिर थिए त भई पोलियो जा इंसिडेंट्स जे बारे में त डेटा शेयर थिए थी, पर उन्हनि जो जेको डिसेबिलिटीज़ आहिनि या ॿारनि खे जेके प्रॉब्लम्स आहिनि उहे कहिड़े नौयत जा आहिनि, कहिड़े नौयत जा आहिनि, उनजे बारे में जेको आहे सो गवर्नमेंट साइड ते उन ॿारनि खे केतिरी जेका सहायता कई वई आहे, सपोर्ट कई वई आहे, उहो कहिड़ी लाइफ में आहे, इन हवाले सां का सच डॉक्यूमेंट स्टडी अञा ताईं मुंहिंजी नॉलेज में न आहे। डॉक्टर साहब, जेके वालिदेन या जिन इलाइक़नि में इनकार कयो थो वञे त भई ॿार खे पोलियो जा 2 फुड़ा असां नथा पियारियूं, उन्हनि ते का पेनल्टी हुअणु खपे, या जिन इलाइक़नि में इन तरह जो केस थिए थो त उन्हनि ते को इन तरह जो? बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां जेको आहे सो ॾाढी मेन ॻाल्हि ते ज़िक्र कयो आहे। ॾिसो, जॾहिं कोविड थिए थो उन जे हवाले सां असां सख़्तु पॉलिसी, सख़्तु असूल ठाहियूं था त तव्हांजी जेके आहिनि से ब्लॉक कया वेंदा, सिम नंबर ब्लॉक कया वेंदा, तव्हांजा बाक़ी जेके बि जेके तव्हां सां इवन NIC तव्हांजा ब्लॉक कया वेंदा, त उहे वालिदेन जेके इनकारी आहिनि पोलियो जा 2 क़तरा पियारण में या पोलियो जेका डेज़ आहिनि उन्हनि में जेको आहे सो ताउन करण में, त उन्हनि जे हवाले सां बि हिकिड़ी जामे पॉलिसी अचणु घुरिजे ऐं जेके इन्हनि खे रेजिस्ट कनि था जेके एलिमेंट्स आहिनि उते आगाही प्रोग्राम खे अञा वधीक उजागर करणु घुरिजे, उन ते वधीक कमु करणु घुरिजे, छो जो असांजो बर्निंग इशू आहे, बर्निंग इशू आहे, स्पेशली जेके नादन एरियाज़ आहिनि जिन में माण्हुनि में जेको ख़ौफ़ वेठल आहे, ख़ौफ़ फैलायो वियो आहे। कुझु अहिड़ा एलिमेंट्स आहिनि जेके ख़ौफ़ खे परवान चढ़ाइनि था, ख़ौफ़ खे वधाइनि था ऐं कुझु पंहिंजे अक़ीदनि जे तहत, त उन्हनि ते बि उनखे बि एड्रेस करणु घुरिजे ऐं गवर्नमेंट उन्हनि खे बि हिकिड़ो बावर कराए, उन्हनि खे बि पाबंद करे। इवन त मां त चवंदुसि त जेकॾहिं असां सिर्फ़ु ही मुहिम शुरू कयूं था मीडिया लेवल ते, हॉस्पिटल लेवल ते, इहा मुहिम जेका आहे पोलियो ख़िलाफ़ जेका आहे उहा हेठे लेवल ते हुजणु घुरिजे, स्कूल्स लेवल ते हुजणु घुरिजे। इवन आम तव्हां मॉल में वञो, शॉपिंग सेंटर्स में वञो, उते वॾो फुक़दार नज़र अचे थो, उते तव्हांखे कॾहिं बि पोलियो जे हवाले सां का बि पंफलेट या कोई हेल्थ असांजी तरजीह रही कोन्हे का मुंहिंजे ख़्याल में, हेल्थ ते असांजो एॾो फोकस रहियो कोन्हे जेतिरो सेंसिटिव हेल्थ आहे। जेकॾहिं हेल्दी पाकिस्तान हूंदो, हेल्दी असांजा ॿार हूंदा त असां वधीक तरक़ी करे सघंदासीं, पंहिंजा मक़सद हासिल करे सघंदासीं, हिन मुल्क जो आईंदो हेल्दी थींदो, पर इन ते शायदि असांजो फोकस या तवजह कोन्हे। पोलियो खे एतिरो डेंजर नथो वरितो वञे डॉक्टर साहब, या हिनखे बिल्कुलु लाइट खयो वञे थो? हाणे कोविड जे हवाले सां तव्हां ॻाल्हि कई, हुकूमत एॾो बिल्कुलु जंगी सूरत हाल में अची वई, पोलियो खे एॾो डेंजर नथो खयो वञे? पोलियो खे हू सम्झनि था भई साल जी रूटीन जी हिकिड़ी एक्सरसाइज़ आहे ऐं उनजा ख़ासि डेज़ आहिनि उहे मल्हाए वञनि था ऐं उन्हनि जा जेको वैक्सीनेशन जा जेको कार्ड ऐं वैक्सीनेशन जेको शेड्यूल शेयर कयो वञे थो, जंहिंमें ॿार खे वैक्सीनेशन कई वञे थी, पर इफेक्ट हिकिड़ी प्लानिंग जो हुजणु घुरिजे। जीअं दुनिया में ॿियनि मुल्कनि पंहिंजो पोलियो एडिक्शन जे लाइ प्लानिंग त हलिया, उन्हनि सर्विलेंस शुरू कई, जंहिंमें NIDs नेशनल इम्यूनेशन डेज़ उन्हनि वधाए छॾिया, जंहिंमें उन्हनि जेको आहे सो शेड्यूल वैक्सीनेशन कयूं, जंहिंमें उन्हनि मॉपिंग करे जिथे उन्हनि खे केस वधीक मिलिया पिए उन्हनि ते उन्हनि फोकस कयो। असां वटि इन शइ जी जेका तमामु घणी कमी आहे, असां इन शइ खे सिर्फ़ु हुकूमत लेवल ते या ॿियनि लेवल ते सिर्फ़ु रूटीन जो कमु सम्झूं पिया, हालांकि हिकु रूटीन कमु न आहे। हिन खे पंहिंजो अमली जामो पाइण जे लाइ तमामु महिनत जी प्लानिंग खे फर्दर रिव्यू करण जी ज़रूरत आहे त किथे फिला आहिनि, किथे खामियूं आहिनि, जंहिंजे करे ही प्रोग्राम असांजो अञा ताईं 100% सक्सेसफुल आहे। डॉक्टर साहब, ईअं त न आहे हुकूमत जो फोकस सिर्फ़ु 2 क़तरा पियारण ताईं रहियो आहे त भई इहा ई ज़िमेदारी आहे, इन जे ज़रिए पोलियो फ्री पाकिस्तान थी सघे थो? जी, बाज़ारि त लॻे ईअं थो त उहो सिर्फ़ु वैक्सीन जे मरहल में वैक्सीनेशन क़तर पियण जे मरहले खे ई सम्झनि था
त जेको असांखे पोलियो फ्री करण में कामयाबी मिलंदी, पर असां नथा सम्झूं जेसीं ताईं माण्हुनि में आगाही प्रोग्राम जागरता प्रोग्राम न शुरू कया वेंदा ऐं माण्हुनि खे इन शइ ते क़ाइल न कयो वेंदो त जेको 100% पंहिंजे ॿारनि खे पोलियो वैक्सीनेशन कराइनि, पोलियो जा 2 क़तरा पीआरनि। ऐं जेके इन में हेल्थ वर्कर जेके पोलियो सां लाॻापियल आहिनि, एडमिनिस्ट्रेटिव लाॻापिया आहिनि, जेके स्टेक होल्डर उन्हनि में जेसीं ताईं इन शइ जे बारे में सेंसिटिविटी ऐं इन खे 100% इज़त ॾियण जी जेका जुस्तजू न हूंदी त असां टारगेट अचीव नथो थी सघे। डॉक्टर साहब, माइग्रेशन जो केतिरो इन में अमल दख़ल आहे? जेका असां वटि माइग्रेशन थिए थी, या ख़ासि करे उहे माण्हू जेके रोडनि रस्तनि ते फुटपाथ ते रहनि था, उन्हनि में सफ़ाई सुथराई जो को इंतज़ाम नथो हुजे। तव्हां ॾिठो हूंदो ही लाॾाऊ कबीला जिन खे चयो वेंदो, इन्हनि जो को रिकॉर्ड हूंदो आहे? इन्हनि जी वैक्सीनेशन जी रिस्पॉन्सिबिलिटी गवर्नमेंट जी हूंदी आहे या न हूंदी आहे? अॼु बिल्कुलु तव्हां अगरि मेन जेको आहे सो पॉइंट ते इशारो कयो आहे। असां वटि अनफॉर्चुनेटली असांजा पाकिस्तान जा बॉर्डर्स जेके नेबर कंट्रीज़ लाइ ओपन रहिया आहिनि, उन्हनि जी ट्रांज़िशन अचु वञु जेका आहे सा ॾाढी आसान रही आहे। स्पेशली अफ़गानिस्तान जी पॉपुलेशन जा माण्हू जिते वैक्सीनेशन तमामु न हुजण जे बराबरि आहे ऐं उन्हनि जी जेका पॉपुलेशन जा अचु वञु जे करे असांजी जेके पॉपुलेशन आहे उहा इफेक्ट थिए पई ऐं उनखे बि जेको आहे सो कंट्रोल करण जी ज़रूरत आहे। इवन जेके माण्हू रोड रस्तनि ते आहिनि जिन खे वैक्सीनेशन जी ज़रूरत आहे, उन वैक्सीन कोन था थियनि। डॉक्टर साहब, उन्हनि जो को चेक एंड बैलेंस को प्रॉपर सिस्टम कोन्हे, को उन्हनि खे नथो सच को ये जे एरिया में वेहनि था, उन एरिया में जॾहिं मुहिम हले थी त पोइ बि गवर्नमेंट पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी महसूस नथी करे। सच जेको आहे गवर्नमेंट इन हवाले सां को सॉलिड स्टेप्स कोन खया आहिनि। डॉक्टर साहब, इहो वॾो फैक्टर आहे जंहिंखे इग्नोर कयो वियो आहे। जी, वॾो फैक्टर आहे। सही। डॉक्टर साहब, कोविड जे हवाले सां त गवर्नमेंट तमामु घणो कमु करे थी। तव्हां सम्झो था त पोलियो जे हवाले सां बि गवर्नमेंट खे इन तरह जी आगाही मुहिम हलाइणु ज़रूरी आहे, ख़ासि करे भला कमर्शियल हलाया वञनि या ईअं कयो वञे त भई जॾहिं ॿार स्कूल में एडमिशन वठे थो त हुनजो पोलियो जो कार्ड, हुनजो वैक्सीनेटेड कार्ड ज़रूरी आहे, वालदेन जो बि ज़रूरी आहे, ट्रेवल जॾहिं तव्हां कयो था तॾहिं तव्हांजे लाइ ज़रूरी आहे, तव्हां मॉल्स में वञो था तॾहिं तव्हांजे लाइ ज़रूरी आहे। कोविड वांगुरु हिनखे लाज़िम मुलज़िम नथो करे सघिजे? जी, करे सघिजे थो। व्हेन देयर इज़ अ विल देयर इज़ अ वे। जेकॾहिं रियासती इदारनि जी जेकॾहिं इन ते बिल्कुलु इंट्रस्ट हुजे, 100% इंट्रस्ट हुजे, तरजीह हुजे ऐं पोलियो फ्री करण जो ख्वाब जेको आहे उनखे अमल जामो पाइणो हुजे त इन लेवल ते, इन सीनियर लेवल ते कमु थी सघे थो। त को रीज़न न आहे त पाकिस्तान पोलियो फ्री कंट्री थी वञे ऐं असां इन्हनि 3 कंट्रीज़ मां जिन खे पोलियो फ्री न कयो वियो आहे उन में छुटकारा वठूं। डॉक्टर साहब, छा असां वटि पाड़ेसरी मुल्कनि जे करे बि घणो असरु आहे जंहिंजे करे असां पोलियो फ्री कंट्री न थी सघिया आहियूं, या जेकॾहिं गवर्नमेंट ॿियनि फैक्टर्स खे सभिनी खे नज़र में रखे थी त पोइ चई सघिजे थो त पाड़ेसरी मुल्क जेकॾहिं इन में आहिनि त ठीकु आहे, पाकिस्तान इन मां निकिरी सघे थो? जेसीं त पाड़ेसरी मुल्क आहे अफ़गानिस्तान जी जेका पॉपुलेशन ट्रांज़िशन आहे त उनखे वक़्ती रोकणु त नथो मुमकिन लॻे, पर इहो उनजे लाइ बि हिकिड़ी पॉलिसी थियणु घुरिजे त जेके उनजी पॉपुलेशन जा माण्हू असां वटि अचनि था त उहे मेक श्योर कनि त उन्हनि खे बि जेको आहे सो पोलियो जा क़तरा ॾिना वञनि, पोलियो जी वैक्सीनेशन उन्हनि खे प्रोवाइड कई वञे, ताकी जेकॾहिं हू उॾे वञनि था या हिते वापसि अचनि था त उहे बि सेफ रहनि। छो जो दुनिया जेको आहे सो वैक्सीनेशन हवाले सां तमामु सीरियस आहे, वेदर अफ़गानिस्तान हुजे या पाकिस्तान हुजे। सो उन पॉपुलेशन जो माण्हू जेकॾहिं हिते वैक्सीन वठे थो, ड्रॉप वठे थो, त उन में बि असां उन हवाले सां काफ़ी जेको आहे सो इनकरेज। डॉक्टर साहब, असां वटि संजीदगी आहे जो मां जीअं पाण ॻाल्हि कई त फुटपाथ ते जेके माण्हू रहनि था, जेके पुलनि जे हेठि रहनि था, ब्रिजिस जे हेठि रहनि था, उन्हनि ते ई तवजह कोन्हे त पोइ पाड़ेसरी मुल्कनि मां जेके माण्हू अचनि था उन्हनि ते छा? बिल्कुलु सही था चओ, बिल्कुलु सही था फरमायो। जेके असांजा पंहिंजा माण्हू आहिनि जेके नेगलेक्ट थियनि था, उन्हनि खे ई जेको आहे सो इहा फैसिलिटी नथी मिले, बाक़ी हुननि खे फैसिलिटी मिलनि त उहो तमामु महाल मुश्किल लॻे थो। डॉक्टर साहब, प्रोग्राम जो वक़्तु बि ख़तमु थियण वारो आहे। वालदेन जे लाइ छा मैसेज ॾियणु चाहींदव त पंहिंजे ॿार खे पोलियो खां कीअं बचाए सघनि था ऐं पोलियो जा 2 फुड़ा पियारणु ॿार जे सिहत लाइ केतिरो ज़रूरी आहे? जी, मुंहिंजो वालदेन लाइ मैसेज आहे त पोलियो हिकिड़ो मूज़ी मर्ज़ आहे जंहिंखे कंट्रोल करणु सिर्फ़ु रियासती इदारनि जो कमु न आहे। वालदेन जेके आहिनि से पंहिंजे ॿारनि खे इन बीमारी खां, इन मूज़ी मर्ज़ खां बचाइण जे लाइ अॻिते अचनि ऐं क़तरनि जॾहिं बि तव्हां ॿारनि खे क़तरा पीआरिया वञनि उन्हनि ॾींहंनि में पाण ख़ुदि रुजू कनि, पाण ख़ुदि उन सेंटरनि ते वञनि ऐं जेकी
लेडी हेल्थ वर्कर आहिनि वैक्सीनेटर जेके तव्हांजे घर ते अचनि था उन्हनि सां ताउन कनि ॿारनि खे कतरा पीआरण ऐं ॿारनि खे को बि ॿारु जेको तव्हांजो कतरो नथो पीए ऐं मिस थी थो वञे त ख़ुदारा उन्हनि लाॻापियल इदारनि सां रुजू कनि ऐं पंहिंजी कंप्लेन लॉन्च कनि त जेको आहे सो असांजे ॿारनि इन्हनि ॾींहंनि में इन्हनि महीननि में जेको आहे सो कतरा न पीता आहिनि ऐं जेकॾहिं टीम नथी अचे त पोइ बहितर आहे त पंहिंजे ॿारनि खे पाण तव्हां जेको आहे सो लाॻापियल इदारनि ते या सेंटर्स ते खणी वञो जेके ज़रूरु तव्हां हर कंहिं एरिया में उन्हनि सां कंप्लेन लॉन्च कनि त असांजे एरिया में जेके टीम विज़िट छो नथी आहे मतिलबु टीम विज़िट कराइनि वॾी महिरबानी डॉक्टर साहब तव्हां अॼोके प्रोग्राम में असांखे जॉइन कयो। नाज़रीन, पोलियो फ्री पाकिस्तान तॾहिं थी सघे थो जॾहिं असां ऐं तव्हां असां सभु बुनियादी तौर ते पंहिंजी समाजी ज़िमेदारी खे पूरो कयूं ऐं पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारियूं, पंहिंजे इर्द गिर्द जे माहौल जो सफ़ाई सुथराई जो ख़्यालु रखूं, तॾहिं असांजा ॿार इन मूज़ी मर्ज़ खां बची सघनि था, इन माज़ूरी खां बची सघनि था जेका लाइलाज आहे, जंहिंजो अञा ताईं को इलाज दरियाफ़्त न थी सघियो आहे। पोलियो जे हवाले सां अॼोके प्रोग्राम में एतिरो ई। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।